हाला पुराणा भरसा लूप खाणोठ बंदी बचाव बंद ते गैर कानूनी कब्ज़ा ऐं हद दख़लनि ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर हाला SDO इंजीनियर जी अॻवाणीअ में गैर कानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई, जंहिंमें 30 खां मथे बागड़ी बिरादरी जा घर ड्राहे पट कया विया। मुतासिर बागड़ी बिरादरी जे माण्हुनि मिठू बागड़ी, खनी बागड़ी, वज़ीर बागड़ी, कृष्ण चंदर लक्ष्मण, गोमा बागड़ी, राम प्यारी, सीता मंगा ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदड़ बागड़ी बिरादरी जे माण्हुनि, औरतुनि ऐं मर्दनि जो चवणु हो त इलाइक़े जे बासर वॾेरनि जे चवण ते हद जी इंतज़ामिया असांजा बिना कंहिं नोटिस जे घर ड्राहे पट करे छॾिया आहिनि। इलाइक़े जा बासर ज़मींदार सरकारी बंद जी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिं करे हुननि असांजा घर ड्राहे पट करे छॾिया आहिनि। मुतासिरीन उभिॾारींदड़ दाहूं कंदे चयो त बासर ज़ालिम वॾेरनि जे ज़ुल्मनि खां असांखे बचायो वञे। ॿिए पासे इंतज़ामिया जो चवणु आहे त अदालती हुकुम ते हाला पुराणा में बंदी बचाव बंद ते गैर कानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।